अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन टगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे पाकिस्तान पीनल कोड जो बाब 20 जेको आहे औरतुनि ख़िलाफ़ ॾोह। सेक्शन 498 ए चए थो औरत खे जाइदाद विरासत में माणण खां महरूम करण जी मना। जेको बि दोखो ॾियण या गैरकानूनी ज़रियनि सां कंहिं औरत खे जानशीनी जी शुरूआति हुअण वक़्तु कंहिं मुतहरिक या गैर मुतहरिक जाइदाद खे विरासत में मिलण खां महरूम करे थो, उनखे कंहिं हिकु नौयत जी क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी जेका 10 सालनि ताईं थी सघे थी, पर 5 सालनि खां घटि न हूंदी या 10 लाख रुपया दंड सां या ॿई सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। 498 बी चए थो ज़ोरी शादी जी मना। जेको बि हिकु औरत ते शादी करण लाइ दबाउ विझे थो या कंहिं बि तरीक़े तोड़े को बि हुजे मां मुराद संदसि वालिद हुजे या वालदा हुजे या भाउ हुजे या को वेझो माइट हुजे, उहो उनखे मजबूर नथो करे सघे। जेकॾहिं को अहिड़ो माण्हू उन औरत खे मजबूर करे थो, ज़ोर ज़बरदस्ती करे थो शादी मामले में, त उनखे हिकु नौयत जी क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी जेका 7 सालनि ताईं थी सघंदी, पर 3 सालनि खां घटि न हूंदी ऐं 5 लाख रुपया दंड जो बि लाइक़ु हूंदो। सेक्शन 498 सी चए थो क़ुरान पाक सां शादी करण जी मना। जेको बि हिकु औरत खे क़ुरान पाक सां शादी लाइ मजबूर करे थो या इंतज़ाम करे थो या आसान करे थो, कंहिं हिकु नौयत जी क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी जेका 7 सालनि ताईं थी सघंदी ऐं जेका 3 सालनि खां घटि न हूंदी ऐं 5 लाख रुपयनि जे दंड जो बि लाइक़ु हूंदो। हिन सेक्शन में वज़ाहत बि आहे औरत तरफ़ां ज़िंदगीअ जे बाक़ी हिसे लाइ गैर शादीशुदा रहण या विरासत में पंहिंजे हिसे जे घुर न करण जो कसम खणणु क़ुरान पाक सां शादी सम्झो वेंदो। यानी जेकॾहिं का कुंवारी औरत आहे, उहा को अहिड़ो कसम खणे थी त सॼी ज़िंदगी गैर शादीशुदा रहंदुसि, त संदसि उहो कसम बि क़ुरान पाक सां शादी सम्झो वेंदो। या हिकिड़ी औरत आहे, तलाक याफ़्ता आहे या बेवा आहे, उहा बि जेकॾहिं अहिड़ो कसम खणे थी ऐं पंहिंजे हिसे जेको मुड़ुस तरफ़ां उनखे हिसो मिलियो आहे उनजी घुर नथी करे, त अहिड़ी औरत खे बि क़ुरान पाक सां शादी करण जो सम्झो वेंदो।